असांजा मुसलमान जेकर हेड़े रहमत वारे महीने में हेड़ी थध में रोज़ो न रखन अदा छा कजे उन्हनि दुआ कजे ॿियो छा कजे अल्लाह हिदायत करे। मां त चवां थो त हे त ॿारनि जे ॾाह जो महीनो आहे। नंढड़ा ॿारड़ा बि रोज़ा रखनि पाणीअ जी उञ जी बुख जी परवाह ई मवालनि खे थोरी भवाटी हूंदी बाक़ी ॿियो ख़ैर हूंदो। अल्लाह ताला शरा असांखे इन बिदअत खां बि बचाए। मुसलमान जेकॾहिं तूं सुबुह जो 5 बजे खां 5:30 बजे खां शाम जो 5:45 बजे ताईं 12 कलाक नशे जे वेझो नथो वञे, कंहिं बिदअत जे वेझो नथो वञे त मरीज़ कोन थो वञे। दिल झलणी आहे, ईमान ताज़ो करणो आहे, इरादो रखणो आहे। बाक़ी रात जा ॾिहाड़ा बि इहे तवक्कल ते गुज़ार। अल्लाह ताला तोखे इन बिदअत खां बचाए छॾे। मां चवां थो तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा ई पार। आहे रुगो दिल खे पलणो, ॿियो छा करणो आहे। ॾींहं जो रोज़ो जेको रखो था त यार चवंदा पाण यार यादगिरो ई कोन्हे, छो त ख़्याल पलियो पियो आहे न सही। बाक़ी आहे रात जो खणी ख़्याल पल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छो तो पंहिंजे पाण खे साड़ी, छो तो पंहिंजे पाण जे मथां कहर करी। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू तोखे पाक साफ़ वात ॾिनो आहे, जंहिंसां मुंहिंजे हबीब जो दुरूद पढ़ंदो आहे, जंहिंसां अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे, जंहिंसां कलमे जी नेमत पढ़ंदो आहे। उन वात खे सुठियुनि शयुनि ते हेराए, ख़राब कम ते न हेराए, रुगो पंहिंजो इरादो तब्दील कर। इंशा अल्लाह ताला इन बिदअत खां बि छुटी पवंदे जेका रात जो फासी वेंदो आहे। अल्लाह सही शर असांखे हिदायत फरमाए।